पाण संदन का सख्त जानी वारो कम न थो समूरन का ना केतरन केतरा करोड़े लखे 7 करोड़े उन 2-4 करोड़ तमाम घणा मेहनती हुंदा पर 2 करोड़ आन जगह लतीफ साईं वारी ॻाल्हि सुठा ई सुवन निंड इबादत जी हाणे सम्झ में इहो ट्रेंड थी वियो अथव शहरनि में ऐं नंढड़नि नंढड़नि शहरनि में गौसपुर जेतिरनि शहरनि में टंडे आदम जेतिरनि शहरनि में त सिंधी नौजवान जेके यूनिवर्सिटी ऐं कॉलेज न वञणो आहे उहो 10-11 ते सुतो पियो रात जो 2:30-3 बजे ते जागे तो सोशल मीडिया हलाए तो सुबह जो 11 ते सुतो पियो 12 ते सुतो पियो नौकरी जी तलाश पीए चाचे ते रखी अथस त बाबे जा फलाणे जा वास्ता आहिनि वो नौकरी जी ॻोल्हा कंदो बाबो वीचारो बुज़ुर्ग 5-7 सालनि जो वो सॼो ॾींहुं वेठो वॾेरनि खे मिनतूं करे मुंहिंजो भाइटियो आहे मुंहिंजो पुटु आहे नौकरी आहे हू नौजवान ॾाढो लत खोड़ियो राति जो सोशल मीडिया हलायो हिकिड़ो पैकेज थियल अथसि हुन में 200 मैसेज 1000 ठहिया पिया आहिनि वैलेंटाइन डे मुबारक सुबुह बख़ैर आपका दिन अच्छा अल्लाह करेगा खुशगवार गुज़रेगा वो 60 छोकिरियुनि खे साॻियो मैसेज हिकिड़ो पैकेज 70 छोकिरियुनि जा नंबर 70 खे साॻियो मैसेज अल्लाह करेगा आपका दिन खुशगवार गुज़रेगा तंहिंजे करे नौजवान पियो सुतो कम कोन थो पुॼे सुस्त पोइ दलील था ठाहिनि असांजो रस्तो बंदि करे छॾियो आहे कंहिं बंदि करे छॾियो आहे मुहाजिरनि ऐं पंजाबियुनि ऐं पठाणनि बंदि करे छॾियो आहे बाबा मुहाजिर पठाण पंजाबी तव्हांजो चवंदा आहिनि क्रिकेट टीम में कोन्हे सिंधी क्रिकेट टीम में कोन्हे सही आहे कंहिं दोस्त पे ॻाल्हि कई हॉकी टीम में कोन्हे भला क्रिकेट ऐं हॉकी में त रस्ते हलंदे माण्हुनि खे ख़बर कान पवंदी अथई क्रिकेटर रस्ते में वञे पियो माण्हू तो उन सां वाकई चीटिंग थी सके थी तो क्रिकेट सुठो परफॉर्म कंदो हुजे पर अंडर 19 में खणंदसी न हाणे खणंदसी न त रस्ते हलंदे ख़बर थोड़ी पवंदी अथई क्रिकेटर उन में खणी रस्तो रोके ॾियूंसि पर जे माण्हू बॉडी बिल्डिंग करे त पोइ बॉडी बिल्डिंग वारे खे कीअं रोकींदो उनजे त मसल्स नज़र पिया ईंदा परे खां उहो त परे खां ई नज़र पियो ईंदो त ज़बरदस्त बॉडी बिल्डर आहे ज़बरदस्त ॿाहूं अथसि ज़बरदस्त टंगूं अथसि मसल्स निकिता बसि 6 पैक 8 पैक अलाए छा हूंदो आहे उहो थियो पियो हले घणा पैक हूंदा आहिनि उहे 6 पैक थियो पियो हले उनखे त जे सोशल मीडिया में 2 फोटा अचनि हिकिड़े सिंधी हुजे शाहपुर चाकर जो बॉडी बिल्डर या करमपुर जो या कंबर शदाद कोट जो या वारे जो त उनखे त रुगो तस्वीर ॾिसी ॿिया खणी वेंदसि हलिया फिल्मुनि लाइ बि खणी वेंदसि मॉडलिंग लाइ बि खणी वेंदसि मुक़ाबलनि में कयो बॉडी बिल्डर आहे उहो सिंधी छो कोन थो थिए बॉडी बिल्डर उहो कंहिं रोकियो आहे सिंधी खे कंहिं रोकियो आहे त पाकिस्तान में इंडस्ट्री न आणे हिकिड़ो रुगो जहांगीर सिंधी खे खणी पिया हलो जेएस बैंक वारो या किथे ही खरबपति आसिफ ज़रदारी वटि जेको पैसो आहे सो अरब शेखनि जेतिरो आहे त आसिफ ज़रदारी ई 2 नंबर कम न करे असांजो भाउ प्यारो जिगर आसिफ असांजी भेण जेका फरियाल आहे उहा जेकर हिन सॼो ॾींहुं हिन में न लॻी पई हुजे त ॿोॾ 47 जी एम्बुलेंस खणी वञा ऐं हिन 12 एकड़ ज़मीन ही जो फॉरेस्ट जी आहे खणी वठां हिते 1000 इहा जे अधी आहे असांजी आकुम अली ज़रदारी साहब जी न्याणी आहे भेण उहा भेण जो करे सॼो ॾींहुं रुगो इहो न वेठी ॾिसे त हिन खां 1000 एकड़ की फुरियां हिन खां की फुरियां हीअ जेका नौकिरी ॾिनी अथऊं इहो मंथली की थींदो हिन जे बजाए जे इंडस्ट्री हणी छॾिया त हीअ MCB जो मालिक थियो वेठो आहे मियां मनशा हीअ जेके वॾा लीवर ब्रदर्स जा मालिक आहिनि हीअ जेके एयर ब्लू ठाहे वेठो आहे शाहिद खाकान हिननि खे कंहिं रोकियो आहे त ही एॾी वॾी सनत हणनि उन मां 4 आना ठगी जो 4 आना हका लाल जो 8 आना माण्हुनि जो कमु कनि हिन कंहिं रोकियो आहे रुगो फुरलुट जे पोयां छो लॻा पिया रुगो ठगीअ जे पोयां छो लॻल तव्हांखे कंहिं रोकियो आहे त तव्हां जेन्युअनली अहिड़ो कमु कयो जो पैसा बि कमायो माण्हुनि जा कम बि कयो ये MCB आहे न मालिक बैंक जीअं जहांगीर सिद्दीकी वारनि खोली आहे शायदि बैंक खोलियो न क्या रोके अदा असांखे पंजाबी पठाण पंजाबियुनि फलाणनि मुहाजिरनि रोके ॾियो अब मुहाजिरनि तव्हांखे भला हिते रोके ॾियो हलो हिते तव्हांखे मुहाजिरनि पंजाबियुनि पठाण रोके ॾियो अदा वशुमल वेही रखे हिकिड़ी जाइ ते तंहिंजे करे ॾिसो कहिड़ो ज़बरदस्त कमु थी वियो वशुमल तूं अॻियां लंघे वञे पर तव्हां इहो चवंदा आहिनि त कारी ॿिली लंघे वञे त रस्तो कटे वेंदो तूं मटे वे त लाइट हली वई तंहिंजे करे हाणे सोचो त परदेह में अमेरिका ऐं बर्तानिया में सिंधी रहनि था न हाणे उते त लेवल प्लेइंग फील्ड आहे सभिनी लाइ लंडन में त ईअं त कोन्हे न तव्हांखे रोकण लाइ को पठाण वेठो आहे को मुहाजिर वेठो आहे पंजाबी वेठो आहे उते सिंधी नथा अचनि उते जेको टीवी ते इंटरव्यू ईंदा आहिनि CNN ते BBC ते
उन्होंने तो ॾिसंदा आहियो त ये 60 साल से बचने वाला अमृतसर का, लाहौर का, फैसलाबाद का पंजाबी व्यापारी जो 70 साल पहले लंदन आया था, आज ये बड़ी चेन का मालिक हो गया है। ये दुबई में आया है, केरला का रहने वाला एक मद्रासी, इसकी आज पूरी चेन है। दुबई में चेन तो केरला के मानून की मद्रासी में। ये फलाना आया है न्यूयॉर्क में रहने वाला, ये कराची का या बंस रोड का या दिल्ली का अंजुमन सुधा करान का आदमी था, और अब इसका इलिनॉय में या शिकागो में या डिट्रॉइट में या मिसिसागा में या एलए में इसका बड़ा कारोबार है। ह्यूस्टन में इसका ॿुधो ई कोन था के सिंधी जो सिंधी हिंदू आहिनि, पर सिंधी मुसलमान भाउ जो त कंहिंजो कोन था ॿुधो। त उते तव्हांजो केरु पियो रस्तो रोके? अदा मुंहिंजा रस्ता मेरे नाल ज़ोरी थी गई, मैं कुझु चाह गए। तव्हांखे उते केरु चाहे खणी वियो आहे? उते चागे की थी वियो? उते तो कोने न, लेवल प्लेइंग फील्ड है। उते तो अंग्रेज जो वास्तो कोने त ही अमृतसर में आयो आहे या सेवण में आयो आहे या भिटशात आयो आहे। उते कोन था महिनत कयो। हिकड़ी हद खां वधीक अॻिते वधण जी तव्हां में चाह छो कोन्हे? साइंटिस्ट थियण खां तव्हांखे कंहिं रोकियो? थोरी सिंधियुनि जा गिला कयूं, इजाज़त आहे न कयां कयूं न? हा, त सिंधियुनि खे कंहिं रोकियो आहे त मैथमेटिशियन न थियनि? हिते खणी रस्ता रोके दबा, हिते खणी कराची यूनिवर्सिटी में रोके ॾियो, मेहराण यूनिवर्सिटी फलाणो LMC सिंध यूनिवर्सिटी वड़ा VC ॿिया सभु महिनतूं कोन्हनि, मेरिट कोन्हे, फलाणो सभु चई कोन था दाख़िला ॾियनि काइदे यूनिवर्सिटी। तव्हांखे कंहिं इहो रोकियो आहे त तव्हीं बॉस्टन यूनिवर्सिटी में, हार्वर्ड में, तव्हीं येल में, ऑक्सफर्ड में, कैम्ब्रिज में, उते तव्हीं वञी एक्सेल कयो, उते तव्हीं छांइजी वञो, उते तव्हांखे केरु रोकियो? उते छो नथा छांइजी वञो न? कुझु वञनि पिया, कुझु छांइजनि पिया। ॻाल्हि ई बहितरी आहे। मूं सिंध हॉल ऑफ मेरिट शुरू कयो, उन में सवनि तइदाद में नयूं एंट्रीज़ पिया आयूं। सिंधी न्याणियूं असांजूं, इवन कोली भील ऐं मेंघवाड़ भेनरूं, उहे PhDs ते वयूं। पर तमामु थोरो ॾियो न, असीं उन्हनि खे हाईलाइट कयूं था, वधायूं था, इन करे जो असांखे ज़रूरत आहे। पर जेतिरी सिंध जी पॉपुलेशन आहे, उन में शेयर त तमामु घटि आहिनि। त असांखे कंहिं रोकियो आहे त असीं फूड जे सेक्टर में, पैकेजिंग जे सेक्टर में, एग्रो इंडस्ट्री में, बायो प्रोडक्ट्स में, एनर्जी सेक्टर में असी अगते अचूं? असांखे एंटरप्रेन्योरशिप में कंहिं रोकियो आहे त एंटरप्रेन्योरशिप में न अचूं? नंढड़ी काटेज इंडस्ट्री लॻाइण त पंजाब जे रस्तनि ते वञो। आऊं ट्रेवल कयो आहे मूं हारनि जी जिदोजहद में, टैक्स मुल्तान खां टोबा टेक्सिंग, बहावलपुर का फैसलाबाद, टोबा टेक्सिंग, पोइ वरी उतां होॾां गुजरांवाला, लाहौर, इन्हनि रस्तनि ते हलियो आहियां। पेशावर, बरदान एॾां बि वियो आहियां। बलोचिस्तान में घटि ट्रेवल कयो अथमि, गुज़िरियल 2-3 साल में अॻे कयो। गिलगित, हुंज़ा, फलाणा, अस्करदू, एबटाबाद, इहे सभु ट्रेवल कया अथमि। हींअर जो वेझड़ में वियोसि 5-7 महीना अॻु में कंहिं रिलीजियस हारमोनीज़ जे प्रोग्राम में, अक़लियतुनि जे पंजाब में। उते ॾिठमि रस्तनि ते हर जाइ ते 8 किलोमीटर खां पोइ नंढड़ी इंडस्ट्री लॻी पई, हिकिड़ी नंढड़ी फैक्ट्री, नंढड़ो एंटरप्रेन्योरशिप, नंढड़ो मर्कज़, नंढड़ी शइ। उतां माण्हू पंहिंजा ख़ुशहाल हुआ। सरकारी नौकरी जी तलाश हुई कोन। सिंधी 24 कलाक सरकारी छा थींदे? वॾो थी नंढे हूंदे असांखे चवंदा छा थींदे? वॾो थी सिविल इंजीनियर थींदुसि, कोई डॉक्टर थींदुसि। उहो सॼो पाकिस्तान चवंदो, पर पोइ आस्ते आस्ते स्विच ओवर थी विया। मुंहिंजा ॿारनि पुछो कॾहिं चयो त मां सिविल इंजीनियर थियो? अबा छा खणंदो? O लेवल में, A लेवल में, फलाणो छा कंदो? ही कंदासीं। साइंस नथी वणे, तव्हांजी मर्ज़ी। साइंस ई नथी वणे, तव्हांजी मर्ज़ी। ही कयो न, इहे कोन था कयूं, ही था कयूं। न त माइट नंढो खणे बीठो, इंजीनियरिंग में वञे, मेहराण में वञे, मेडिकल में वञे। बाबा ॿियूं हज़ार, स्काई इज़ द लिमिट। हारे रस्ता आहिनि। उन्हनि हज़ारनि रस्तनि जी तलाश में सिंधी माण्हू छो कोन थो निकिरे?